चढ़ाने मुखे पांचो मथो तो फाटो पियो थई न। अरे आता अरे बाबा विडियो छो था पिया अरे गल कचो था खिलायो। ठीक है मां हाणे ते न रहंदुसि मां नए घर में रहंदुसि। बाबा उहा भी तव्हांजी मिल्कियत आहे पर बाबा न पीरीअ में इहो असांजे रोज़गार जो ज़रियो छो था खसियो असांखां। तव्हांजो गुज़र सफ़र पियो थींदो बसि हाणे इहो ई मुंहिंजो फ़ैसिलो आहे। करो तूं नज़ीर सां रहो अमां मूं सां रहंदी। अमां उथी तयार थी हले हलो हले खंड पर तूं बि कोन रहंदासीं हाणे ते रोज़ रोज़ छेड़ो हल जल्दी। कोई छो जवाब दी छाजी भाई मुखे तव्हां वठी हल न। हिकिड़ी ॿी ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी? अनवर अचे त हुन सां ॻाल्हि थो कढां पर मां बि हिते ई थो रहां तोसां गॾु। हा तुंहिंजो जे कमकार मां कंदुसि त घर जो क्रोध ई ख़तम थी वेंदो। अनवर त हेसि ताईं अची वेंदो आहे। अॼु लाइ छो देर कई अथई? खुदा करे इनकार न करे। हिकिड़ी ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी? जेकॾहिं हिकिड़ो पुटु रहण ते राज़ी न थिए त पोइ कुझु ॾींहं हिकिड़े वटि रहूं कुझु ॾींहं ॿिए पुट वटि रहूं पोइ त मञींदा न। नज़ीर इहा ॻाल्हि कोन मञींदो। हुनजो नमूनो ई बदिलजी वियो आहे। हा अनवर में कुझु उमेद आसरो आहे। ॿुध तूं अनवर खे हेॾे वठी अची ॻाल्हि कढजांसि। हू ज़ाल जे अॻियां सफ़ा मॼू आहे बेवस आहे। शायदि अनवर अची वियो आहे। वञ वञ न त हलियो न वञे तूं वञी सुते। आयो अथे पहिरों खणी मूंखे त इहे सूर अॻे सुझनि पिया न। केरु आयो आहे? पिणे ॿियो वरी केरु पर होशियार थी जाए मतां हू रहण लाइ चवई ऐं तूं आमना सद कना करे गॾु करे वेही रही। ईअं बि थी सघे थो घुमायो हुजे। ईअं कोन्हे सॼो लका वेठे ॾिठो आहे ज़रूर रहण लाइ चवंदी। पोइ मां साफ़ साफ़ चई थी छॾियां जे हू हिते रहियो त भल भाउ खे बि गॾु कजांइ मां पोइ कोन रहंदसि हिते। जवान बात बंदि कर हेॾा थो अचे। अब्बा जे वांद हुजे त तोसां कुझु ॻाल्हाइणो अथव। बाबा ख़ैर त आहे? हा ख़ैर आहे ऐं तोसां नवे किलाई में ॻाल्हियूं करणियूं अथमि बाबा। चङो बाबा तूं हल आउं अचां थो। अची वियो जोरस बात त न कयो। मुंहिंजे अॻियां त मठ कयो वेठी हुई। अरे सॼी ज़हर में भरी पई ॾाइण। हा असुल सां खां सड़ाई थी। थो त चूंडे खई हुई न या बड बुनियाद। अरे जे मूसे जी छोकिरी वठी हा त केॾी न ख़िदमत करई हा अॼु ताईं ॿुधी अथई सघंदा। मूंखे कहिड़ी कल नांग वठी अची थी घर में विहारिया सभु उमेदूं पाणी में लुड़ी वयूं। हाणे त पक पई न नवे किलाईअ में ॻाल्हियूं कंदो। उभरी नथी ईअं थी सघे थो ॿियो को कमु हुजेसि। जे हू हिते रहण जी ॻाल्हि करई
तो साफ साफ ॿुधी छॾ मां माणी खे लाइ कीअं बर्दाश्त कयो वेठी आहियां जे हू हिते रहो त मां अमा जन हली वेंदीसां चवण बस कर अम्मा जंदे हले वेंदी अच्छा 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 चलो बाबा छा ॻाल्हि आहे अब्बा पहिरें तो मैं हिकिड़ी उमेद रखी आयो आहे पुट अलाए कहिड़ी तूं माठ कर मां थो ॻाल्हायांसि अब्बा न पुट जेको हाल हो हसो ख़िदमत तव्हांजी कयमि मुसीबतुनि सां दुखनि सां मुक़ाबिलो कयो हाणे त यार छिॼी पियो आहियां ॿुधी पियो न बाबा मां ॾाढो थकिजी मोटियो आहियां जेके कुझु चवणो अथई जल्दी चओ असुल मसइलो छा आहे तूं ॻाल्हि करीसि न असुल मसइलो न मूं त तोखे माणे जी पारत करण ते घुरी ॿी का बि ॻाल्हि कान्हे अबा कान्हे का ॿुधाईसि न इमाम बख़्श अब्बा पहिरें हथार सां तोखे नथो ॿुधाए हिते रहण आयो अथई ॻाल्हि करीसि न इमाम बख़्श रहण तो घुरे तो भले शौक़ सां रहे मूंखे त को बि एतराज़ कोन्हे मां रज़िया खे पेकड़ न मोकिले थो ॾियां न मुंहिंजे करे ज़ाल खे न कढ उन खे नाराज़ न कर मां ई थो हलियो वञा मां ई थो हलियो इन्हीअ जी पारत थी इन्हीअ खे मोल न सम्झ वञी थो छा अनवर जा पीउ अनवर जा पीउ तूं वञी थो छा सॼो ओड़ो पाड़ो रुली आयो आहियां एतिरो वक़्तु वए किथे अब्बा तोखे शाबस हुजे मिली पंहिंजो न त घटि में घटि मुंहिंजो त ख़्यालु करे मूंखे छो थो ज़लीले ख्वार करी नज़र ॿिनि फुटनि ते मस थी पवे जेके कार या ट्रक खे अची वञी त पोइ ज़मानो मूंखे मलामतूं ॾींदो न त पीउ खे संभाले बि कोन सघियुसि तोखे बि जेकी चवणो हो थी सोचो मां को ग़लति कोन थो चवां जे मां अहिड़ो हियां थो फटाई थो वञे ओॾाहिं रह बाक़ी मुंहिंजे लाइ मसइला छो थो पैदा करी
दादा दादा तू रोहित छो तो भला के मारियो ते छा बुधाए हाँ मां समझी वियुसि तू अंब खाईंदे त पोइ चई छो न हाँ दादा अंब खा रो न वाट खोल